नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन गुज़िरियल प्रोग्राम में असां हिकिड़ी गुफ़्तगू करे रहिया हुआसीं सिंध में मज़ाहमती शाइरीअ जी जेका रवायत रही आहे ऐं जेको सिंधी क़ौमी शऊर जी जेका आबियारी थी आहे उन में मज़ाहमती शाइरी जो केॾो किरदारु रहियो आहे ऐं उहो शाइरी असांजो विरसो आहे, क़ौमी विरसो आहे जेका असां सां गॾु रहणी आहे। यकीनन उन प्रोग्राम में बहस दौरान असांखे इहा ख़बर पई त जेका उहा शाइरी आहे उन जी उमिरि कंहिं बि तहरीक खां कंहिं बि मूवमेंट खां मथां ई आहे। मूवमेंट्स अचणियूं वञणियूं आहिनि पर उन मूवमेंट दौरान जेको अदब जेका क्रिएटिविटी जेका शाइरी जनरेट थी जेका माण्हुनि ताईं पहुती उहा विरसो आहे, उहा तारीख़ में रहणी आहे ऐं तारीख़ में जॾहिं बि क़ौमुनि ते को ॾुखियो वक़्तु आयो त उहा ईअं ई पंहिंजो किरदारु अदा कंदी जेका उन मूवमेंट ताईं उन अदा कयो हो। बहस एतिरो दिलचस्प हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा महिमान पूरे सिंध मां कही आया हुआ, ठटे खां वठी असांजे लाड़काणे बदीन ताईं जा दोस्त हिते मौजूदु आहिनि त असां चाहियो त इनखे कंटिन्यू कयूं ऐं इन गुफ़्तगूअ खे अॻियां वठी हलूं छो त सिंध जी मज़ाहमती जेको शाइरीअ जो विरसो आहे उहो एतिरो घणो आहे जो उन सां हिकु कलाक में असां इंसाफ़ करे न सघूं हा। उन मौज़ूअ खे कंटिन्यू कंदे पंहिंजे महिमाननि जो हिकु दफ़ो वरी तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। असांजो पहिरियों महिमान आहे अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु, पाण सदर आहिनि अवामी तहरीक जा। संदन भर में वेठा आहिनि प्रोफेसर काज़ी ख़ादिम साहिबु, पाण यकीनन हिकिड़े जेके असां चवंदा आहिनि त लिविंग लीजेंड आहिनि ऐं हिकिड़े अदबी हुन सां गॾु कदकाठ सां गॾोगॾु उन्हनि अदीबनि सां हिकिड़ी जेका तारीख़ हूंदी आहे न लिविंग हिस्ट्री आहे उहो बि तव्हां वटि जेके ओरल मेमायर्स आहिनि उहे असां तव्हां सां शेयर बि करे रहिया आहिनि। संदन भर में वेठा आहिनि प्रोफेसर अब्दुल्ला मल्ला साहिबु, पाण बि यकीनन कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पाण लिखारी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु प्रोफेसर त श्योरली आहिनि ई आहिनि पर क़ौमी तहरीकुनि जे हवाले सां बि संदन तमामु घणी ऐं गहरी ॼाण आहे। नई सही असां प्रोग्राम खे जेको जंहिं उन ते नहज ते छॾियो हो उन खां शुरू कयूं पिया। सवाल आयो औरंगज़ेब भट्टीअ जे तरफ़ां त क्राइसिस आहिनि लीडरशिप जा, जेका सचाई आहे उहा न रही आहे। तव्हां हिन ॻाल्हि सां केतिरो सहमत था छो त जेका मज़ाहमती शाइरी आहे तव्हां ॿुधायो त अॼु बि असां वटि एॾी ख़ूबसूरत शाइरी थिए पई पर लीडरशिप में छा उहा सचाई न रही आहे, माण्हुनि जो ट्रस्ट न रहियो आहे जो माण्हू उन्हनि जे पोयां नथा पिया निकिरनि ऐं मज़ाहमत तॾहिं नथी पई थिए या मज़ाहमत पंहिंजूं शक्लियूं तब्दील कयूं आहिनि। इरफान तव्हांजो जेको लास्ट प्रोग्राम हो उन में जेके तव्हांजा कंक्लूडिंग रिमार्क्स हुआ उन में तव्हां चयो हो जिन असांजे व्यूअर्स लास्ट वीक ॾिठो हूंदो प्रोग्राम उन में तव्हां चयो हो त ॻाल्हि पई थिए लीडरशिप जी पर ॻाल्हि क्रिएटिविटी जी आहे त क्रिएटिविटी दुनिया में जेके शाइर हूंदा आहिनि से लीडर्स लाइ पिया ॾिसंदा आहिनि त छा पियो करे ऐं लेनिन छा कयो आहे माओ ज़ेतुंग लॉन्ग मार्च शुरू कई न कई त नज़म लिखां न लिखां पर माओ ज़ेतुंग लॉन्ग मार्च में यनान में रहिजी वियो आहे तंहिंजे करे मूं नज़म कान लिखी ऐं होचीमन फलाणे साइगान हलियो वियो आहे तंहिंजे करे नज़म ॿ टे ॾींहं कोन थो लिखां वरी साइगान मां निकिरंदो त वरी लिखणु शुरू कंदुसि। शाइर इन्फ्लुएंस थींदो आहे बिल्कुलु तब्दीलियुनि खां पर शाइर पाण पढ़ियलु हूंदो आहे। प्रॉब्लम हीअ आहे ऐं पंहिंजे ज़मीर ॾांहुं रिस्पॉन्सिबल हुजणु घुरिजे, सियासी लीडरशिप ॾांहुं छो रिस्पॉन्सिबल हुजणु घुरिजे। त हाणे जेके माज़ी जा पाण गुज़िरियल प्रोग्राम में नाला पिया खयां उहे जेके शाइर ॾिसो शेख हयास सॼे आलमी लिटरेचर जो स्टूडेंट हो। तनवीर अब्बासी एॾो पढ़ियल लिखियल माण्हू, एॾो पढ़ियल हाईली पढ़ियल लिखियल माण्हू बल्कि न सिर्फ़ु पढ़ियल लिखियल पर शेख हयास ऐं तनवीर अब्बासी सुंदरबन बांग्लादेश खां वठी वेंदे इटली जे जज़ीरे वीनस ताईं ऐं उन्हनि में वञी उते जी सॼी शयुनि खे पाण पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो थर में शेख हयास वञी ॾींहंनि जा ॾींहं रहंदो उन्हनि जी हिकिड़े हिकिड़ी ॿूटी हिकिड़े हिकिड़े फसल ऐं हिकिड़े हिकिड़े हारीअ जे रवैये ते रिसर्च कंदा हुआ। जेके अंग्रेज़ी घणी पढ़ियल न हुआ मिसाल तौरु मोहम्मद ख़ान मजीदी सर्वेश सजावली इब्राहिम मुंशी ॿिया शाइर जेके ॿाहिरि एॾो पैसो न वञनि अमेरिका बर्तानिया वञण जो त उहे वरी सिंधी ऐं उर्दू में सॼो लिटरेचर पढ़ी वेठा हुआ। यानी सिंधी शाइर कुरतुल ऐन हैदर बि पढ़ंदो हो, सिंधी शाइर चंदर बि पढ़ंदो हो, जोश बि पढ़ंदो हो, पर हाणे जेको शाइर आहे उहो जे शाइर सॼो ॾींहुं लॻो पियो हुजे त कहिड़े वज़ीर जो आउं नालो ॾियां पंहिंजे किताब ते कहिड़े खे आउं पर्ची वठां कंहिंखां नौकिरी वठां मिसाल तौरु यंगस्टर हुजे उहो सॼो ॾींहुं धंधे हिन में लॻो पियो हुजे त अटे जी थैली तंबू जेको बोर्ड जो आयो आहे उहे 10 टेंट मूंखे मिलंदा या उहो 10 टेंट वॾेरो ॿिए कंहिंखे ॾेई करे ॾींदो उनजे मुताले जी उहा लेवल ई न हुजे। अच्छा हाणे मुताले जी लेवल में को शाइर जो ॾोह न आहे। असांजी सॼी जनरेशन माना असांजो जेको नौजवान आहे अॼुकल्ह जो असांजो अॼुकल्ह जो नौजवान तव्हांजे ख़्याल में को दोस्तोविस्की थो पढ़े ज़िलतो के मारे लोग थो पढ़े या यांग मो जो सॉन्ग ऑफ यूथ थो पढ़े। नौजवान लॻो पियो आहे SMS जे पोयां, नौजवान लॻो पियो आहे फिल्म जे पोयां। अॻे टीवी हूंदी PTV हिकिड़ी सा शाम जो शुरू थींदी 5 बजे हाणे 50-100 चैनल पिया हलनि केबल ते फिल्मूं। तव्हांखे लॻे थो मीडिया जे करे उन्हनि जेको मुताले न काज़ी ख़ादिम साहिबु हिकिड़ी जेका असां वटि ॻाल्हि शामिल थी असांखे ईअं महसूस थो थिए त जॾहिं इन में काहिरा में मतिलबु मुज़ाहिरा थी रहिया त काहिरा जा जेके बि वॾा अदीब हुया वॾा जेके राइटर हुया शाइर हुया नवाज़ सादिक खां वठी उहे 3 ॾींहं 4 ॾींहं उन कैंप में वञी उते गॾु रहिया
मीन्स जेके अदीब हुआ दानिश्वर हुआ उहे ऑब्जर्वर न हुआ उन जो हिस्सो हुया हाणे तव्हांखे ईअं थो लॻे त असां वटि ऑब्जर्वेशन आहे माना ॿाहिरां वेही मुताल पियो अदीब दानिश्वर ॿाहिरां वेही ॾिसे थो पर उन मूवमेंट जे विच में जीअं अयाज़ ॻाल्हि कई त उनजो हिसो नथो पियो थिए उन सां गॾु वञी वेहनि नथा पिया तव्हां कई उहा ख़ुदि तव्हांजी ॻाल्हि जो जवाबु आहे त हिकिड़ो एहतिजाज थियो त शाइर वञी उते वेही रहिया पर हिते लख एहतिजाज थियनि पिया ईअं कोन थियो त शाइरनि शाइरी कई त उते जी एहतिजाज थियो देयर इज़ अ डिफरेंस न पर एहतिजाज त हाणे थियनि पिया ॾिसो बोर्ड मुतासिर वेठा आहिनि बोर्ड मुतासिर कैंपुनि ते शाइर वञे शेख आज़ त वेंदो सरवेज त वेंदो इब्राहिम मुंशी वेंदो न पर केर वियो कहिड़ा अदीब असांजा विया आहिनि बोर्ड मुतासिर ते ॾिसी असांजे अदीबनि ख़ासि तौर ते इन बोर्ड या अॻूणी जेका बोर्ड आई तंहिंमें आउं सम्झां थो त असांजे अदीबनि तमामु बेहसी जो मुज़ाहिरो कयो आहे इन बेहसी जा सबब कहिड़ा आहिनि जो हिकिड़ा त हिस वारा जेके शाइर ऐं अदीब हुआ से तव्हां ॿुधा पर हाणे बि असां वटि वॾा नाला आहिनि अदल सुमरो आयाज़ गुला खोड़ नाला आहिनि ईअं न त शाइर ख़तम थी विया हिकिड़ा वॾा नाला हूंदा आहिनि हिकिड़ा वॾा थी वेंदा आहिनि ॿिनि क़िस्मनि जी शइ हूंदी आहे उनखे तव्हां पाण ई डिफाइन कयो हा मां तव्हांखे ॿुधायां त अॻे असां पाण छो जो मां हींअर 65 वेरिएंटियूं आहियां बल्कि ईंदड़ महीने जे 21 तारीख़ ते 66 वेरिएंटियूं थी वेंदियूं त आऊं काफ़ी माण्हुनि खे ऐं काफ़ी तहरीकुनि खे ॾिसी चुका आहियूं असां जॾहिं ॿुधंदा हुआसीं त किथे कंहिं बुख हड़ताल कई आहे चाहे मज़ूर कई आहे हारीअ कई आहे अदीब कई आहे शागिर्द कई आहे असां उते पंहिंजे अदबी संगत में वेही फ़ैसिलो कंदासीं अॼु 5 माण्हू गॾिजी उते वेंदा हुननि सां पंहिंजो सहमत ॾेखारींदासीं मूं पंहिंजे किताब जेके आहिनि मुंहिंजा यादगिरी ईंदा उन में वाक़िया सभु मूं लिखिया कंदा पर हाणे असां इहो कोन था करियूं त हितां असां अदीबनि जो हिकिड़ो वफ़द वठी सियासत न मीरपुर ख़ासि वञूं जुडो वञूं माण्हू कैंपुनि में वेठा आहिनि ॾिसी अचूं वञूं हितां ठटे वञूं चलो बदीन ठटो त रोड रस्ता ॿुॾी विया आहिनि जुडे ताईं रस्तो मुकेरा शरीफ ताईं त रोड रस्तो आहे रस्तो वञे उते वञूं उते वञी कैंप वारनि खे भले मानी न ॾियूं इहो त ॿुधायूं त तव्हां सां गॾु आहियूं छो जो इंसान खे वॾे में वॾी जेका तकलीफ़ हूंदी आहे अकेलाई जी त असांजो केर ई कोन्हे केतिरा ई माण्हू बेरोज़गार आहिनि केतिरा माण्हू मानी कान्हे केतिरा माण्हू पर इहा ख़बर आहे त असीं दुनिया में आहियूं तव्हां इहा ॻाल्हि माना मञो पिया त असांजी नई जनरेशन आहे अदीबनि जी शाइरनि जी तख़लीक़कारनि जी उन में उहा अर्ज़ कान्हे अदीब शाइर छॾे ॾियो असांजी नई जनरेशन जेका आहे तंहिंखे जेका सोच जा ज़रिया जेके उनखे पंहिंजे एक्टिविटीज़ जा ज़रिया मिलिया आहिनि उन में लिटरेचर जो तमामु ख़ासि करे रिटन लिटरेचर जो त हथ ई कोन्हे जिते 4000 किताब छपा 2 ॾींहंनि में खपी वेंदा उते 500 किताब छपजनि था ऐं 500 ॾींहंनि में कोन था खपनि इहो असांजे अदब जो आहे छो जो हीअ जेका हाणे में असांखे कंहिंजो ॾोह कोन्हे पर बदिलजंदड़ वक़्त सां जे असीं बदिलिया न आहियूं असां अञा उहा ई ॻाल्हि सोचूं पिया त अयाज़ वारो दौर हुजे हैदराबाद जोतोई वारो दौर हुजे उहो दौर कोन ईंदो हाणे असांखे इहे ई चैनल्स जेके आहिनि वरी शाइरी बि कजे शाइरी पर इहे चैनल्स असीं वरी इन कम लाइ बि इस्तेमालु करियूं जेके नवां चैनल असांखे मुहैया आहिनि बाक़ी दुनिया में सभ खां वधीक जेका नज़ार कुबानी जी शाइरी हुई अरबुस्तान में बैन हुई न शाम जो जेको सभ खां वधीक माण्हू इन ते इंटरनेट ते पढ़ी पूरी अरब दुनिया इंटरनेट ते पढ़ी हाणे हींअर केतिरा अदीब शाइर आहिनि जेके इंटरनेट ते शेयर ॾियनि था ऐं ख़ासि वाक़िया ॾियनि था इहे जेके बि दुनिया में जेके बि थिए थो पर इंटरनेट जेका आहे तंहिंजी एक्सेशन केतिरनि माण्हुनि खे पाण वटि जेके माण्हुनि खे तंग करण लाइ त घणनि माण्हुनि खे क्रिएटिव कम लाइ न आहे इहा तव्हांजी ॻाल्हि आहे इहो शहरनि जूं ॻाल्हियूं ही जेके वीचारा असांजे झांगी अहिड़ा ऐं मारू अहिड़ा ऐं सांगी अहिड़ा आहिनि कंहिं वटि इंटरनेट आहे लाइट ई कान थियनि था हाणे त लाइट बि कान थियनि जेका थोरी उहो राति जो हिक ॿिए जो मुंहुं असां त मुंहुं ॾिसी चुकासीं न हाणे जिन वीचारनि जी त इन्हनि सां वाक़ई असांजे अदीबनि शाइरनि हिन ॻाल्हि ॾाढी सुठी कई आहे सूरज न इहे औरंगज़ेब जहांगीर उन्हनि ॾाढी सुठी ॻाल्हि कई त अदीब शाइर जिते बि तहरीक का हलंदी त पोइ उन ई क़िस्म जा अदीब शाइर हुते पहुची वेंदा ऐं उन्हनि जो ओतिरो ई मान हूंदो पोइ वरी उहा तहरीक उन्हनि जे पुठियां रहंदी ऐं न्याज़ मायूं हो तव्हां ॾिसो त उहो एक्चुअली उहो कमिटेड शाइर कंहिंसां कंहिं पार्टी सां कोन हो उहो शमशेर हैदरी पर हुन सां GSN सां बि गॾु हूंदा हुआ उते हू परवानू भट्टी हूंदो हुओ इहो किताब लिखंदो हुओ बाक़ाइदे उहे क़ौमी किताब हूंदा हुआ ऐं इहो न्याज़ मायूं त शाल न थिया गद्दार सिंध भले डाकू थिया ऐं चोर थिया सिंध सां एतिरो वास्तो अहमद मलाह जहिड़ो शाइर अयूब खान जे हुन में जेका कावड़ में जेके न बचंदे बचे शाल हिन साल तूं हाणे बचे शाल असां वटि सिंधीअ में चइबो आहे बचे शाल केॾां थो वञी त हुन पंहिंजे हुन सिंधीअ खे न बचंदे बचे शाल हिन साल तूं बदुआ बि ॾिनईसि पर बचे शाल बि चईंसि त इहो जेको आहे हिकिड़ो टेम्पो अहिड़ो क्रिएट थियल हाणे हिन वक़्तु जेको आहे त हिकिड़ी ॻाल्हि सोचियो जॾहिं तव्हां 2011 में पिया ॻाल्हायो
त कम से कम 2011 जो जेका सूरज आहे उन जी रोशनी जी तमामु महसूसु न तव्हां सही पिया ॻाल्हि कयो पर 2011 हुजे या 2050 हुजे सूरत उहा ई साॻी आहे ॾाढा जा ज़रिया साॻा आहिनि वॾेरो पंहिंजी ताक़त अञा मल्टीप्लाए करे चुको आहे वधाए चुको आहे अॻे जो वॾेरो एॾो ज़ालिम कोन हो जेॾो हाणे वॾेरो पावरफुल आहे उहो इंडस्ट्रियलिस्ट आहे उहो मीडिया ओनर आहे न तव्हां नथा सम्झो वॾेरो अॻे छा हो आउं सम्झां थो इहो अयाज़ तसवुर कोन थो करे सघे पर मां करे सघां थो हिन वक़्तु वॾेरो अहिड़ो आहे जेके तव्हीं पग लाहे सघो था आवाज़ में ॻाल्हाइण में बि हिन वक़्तु पीर फ़क़ीर खे तव्हीं कुझु बि चई सघो था साम्हूं पर वॾेरे जो अञा मां नथी सम्झां हिन वक़्तु तव्हां चई सघो था तव्हां चई त ॾेखारे 2 टे ॾींहं पहिरियों हिकिड़ो डॉक्यूमेंट्री हली उनजे डायरेक्टर खे जेतिरियूं थ्रेट्स मिली चुकियूं आहिनि कंहिं पीर जे ख़िलाफ़ त उहो आहे मां प्रोफेसर साहब पर हिकिड़ो मिनट उहे थ्रेट्स मिलंदियूं अॻे इनखे सरकार ॿधी वेंदी यानी हू जेसिताईं पहुचे तेसिताईं सरकार ई ॿधी वेंदी ऐं रसूल पली जो जॾहिं ॻाल्हाईंदो हो त या मोहम्मद उस्मान डीपलाई ॻाल्हाईंदो हो त हुननि जो ॿिन्ही ॻाल्हियुनि में फ़र्क़ु हो पली जे साहिब जी ॻाल्हि में जादू हूंदो ॿुधबो त माण्हू स्पेल बाउंड थींदो हुनजी ॻाल्हि में वरी एतिरो घणो सच हूंदो जो माण्हू स्पेल बाउंड थींदो हू जॾहिं वॾेरे जे ख़िलाफ़ या मुर्शिद जी टंगू इहो को सुठो नालो त कोन्हे मुर्शिद जी थुक पर जॾहिं मूं दीपलाई साहिब खे चयो मूंसे माना तव्हां हीउ लिखियो आहे फलाणो अफ़सानो हुन में चए था मुंहिंजो मतिलबु त इन पीर जो नाले ऐं चई वञा जीअं माण्हुनि जे दिलि तां हाणे ख़ौफ़ लाइ पोइ हाणे उहो शाइराणो आहे या न आहे उहो कंदे इहो जेको दौरु ॿियो हो हिन में वॾेरो उहो न अथव वॾेरो बि इलाही हिसियल आहे प्रोफेसर अब्दुल्ला मल्ला साहब असां वटि जेका हिन बहस अॻे प्रोग्राम में हिन में बि जेका असांखे व्यू मिले थो इहो थो लॻे त ॼण त को मीडिया अचे वियो चैनल अचे विया माण्हुनि खे जेके आहिनि से उहा वेंटिलेशन जी उहा सफोकेशन फील कोन पई थिए माण्हू उहा मथां पीड़ा नथा पिया फील कनि उन्हनि खे जिथे किथे पंहिंजो गुस्सो नफ़रत कढण जा मिली विया आहिनि ज़रिया मिली विया आहिनि तंहिंजे करे असांखे मज़ामत महसूसु नथी पई थिए छा इहा ॻाल्हि न आहे त इहे जेके ज़रिया आहिनि इहे इट सेल्फ असां उन्हनि जे थ्रू पंहिंजूं शयूं वेंटिलेट कयूं पूरी दुनिया में त ईअं ई थी रहियो आहे न हाणे हुनमें इहो आहे त माण्हुनि जे पंहिंजी तकलीफ़ आहे या माण्हुनि जो पंहिंजो को ॾुख आहे या माण्हुनि जी पंहिंजी का उमेद आहे उनजी हिकिड़ी तर्जुमानी किथां बि थिए थी त इहा ठीकु ॻाल्हि आहे पर इश्क जे पंध में जेसीं माण्हू पाण पंध नथो करे तेसीं पंहिंजे रूह ऐं उनजे ज़मीर ऐं उनजे दिलि खे उहा तस्कीन उहा सैर हासिलु नथो थिए जेको मिसाल तौरु खणी इहा ॻाल्हि कजे त तुंहिंजे इश्क जी तरफ़दारी में अयाज़ लती 5 कलाक ॻाल्हायो खादम 1.5 कलाक ॻाल्हायो उन सां उन माण्हू जे रूह में ऐं हुनजे दिलि में जेको उन पंहिंजे इश्क सां जेकी वाबस्तगी आहे उनजी तकमील ऐं तस्कीन थी वञे दुनिया में थींदो ई कोन्हे माण्हू जी पंहिंजी जेकी ख़लश ऐं माण्हू जी पंहिंजी जेकी तड़प आहे उनजो जेको आहे जेसिताईं ख़ुदि पाण इज़हार नथो करे जेसीं उन सॼी शइ जो पाण धणी थी नथो ॻाल्हाए तेसिताईं हज़ारे माना जेको आहे रेडिया हुजनि हज़ारे टीवी हुजनि हज़ारे चैनल हुजनि केतिरियूं पिया ॻाल्हियूं कनि पर उन माण्हू जी तर्जुमानी कोन थींदी इहो ई सबबु आहे तव्हां ॾिठो दुनिया में जिते वेड़ अचे थी टीवी उते बि आहिनि चैनल उते बि आहिनि फेसबुक उते बि आहिनि बल्कि आया ई उतां आहिनि हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि जेकी थी त बाबा जॾहिं जेको आहे सो माण्हू जी तरफ़दारी में किथां हिकिड़ो SMS मूं करे छॾियो ॻाल्हि ख़तमु थी हज़ारनि माण्हुनि जे विच में बीह करे ततल काढ़े में हज़ारनि माण्हुनि जे विच में बीह करे ततल काढ़े जे साम्हूं माना पुलिस हुजे रुकावट हुजे उन जे साम्हूं जेको माण्हू मार्च करे थो उहा नाकामी सही उहा भले माण्हू खे तबाह करे छॾे भले उहा माण्हू खे जलन में हणी छॾे पर उहा जेको माण्हू मार्च करे थो उन मार्च में हुनजी रूह ऐं हुनजे ज़मीर ऐं हुनजे दिलि ते जेको बेवसी जो जबल लेटल आहे उहो जंहिं हिसाब सां छियूं थिए थो उन छियूं जो तसवर जेको आहे सो माण्हू खे हयातियूं बख़्शे छॾींदो आहे त ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां इहा ॻाल्हि ईअं था सम्झूं त ईअं न आहे तव्हां हींअर बि ॾिसो त इहा ॻाल्हि जेकॾहिं ॿिनि टीवियुनि जे अचण सां आउं चवां थो त फितरत में जेसीं बहारूं अचनि थियूं जेसीं खिज़ाऊं आहिनि जेसीं लुकूं आहिनि ऐं इंसानी ज़िंदगीअ में जेसिताईं माण्हू ॾुख ते रोइनि था जेसिताईं माण्हू ख़ुशी ते खिलनि था ॾुख ते रोइनि था ख़ुशी ते खिलनि था कंहिं बेवसी ऐं नाउमीदी जे करे परेशान थियनि था तेसिताईं ॿियूं जेके मसनूई शयूं आहिनि से ज़िंदगी जूं तर्जुमान ज़िंदगी खे सेखारण वारियूं थी सघनि थियूं ज़िंदगी खे सम्झाइण वारियूं थी सघनि थियूं
पर उन्हनि शयुनि जी मौजूदगीअ में ज़िंदगी खे तब्दील कंदड़ को नज़रियो पैदा न थिए, ज़िंदगी खे तब्दील कंदड़ का वाट तख़लीक़ न थिए, ज़िंदगी खे तब्दील कंदड़ को काफ़िलो ई न तरतीब में अचे, को गीत न तख़लीक़ थिए, ई कोन थींदो। इहे सभु शयूं हूंदियूं, इहे बंगाल में बि हुयूं, इहे स्विट्ज़रलैंड में बि आहिनि, इहे मिडल ईस्ट में बि हुयूं, इहे हिंदुस्तान में बि आहिनि, पर उन समूरनि शयुनि जे बावजूदि ज़िंदगी जो ज़िंदगी सां ये हाणे पाण बलोचिस्तान में ॾिसो त उते केॾी ख़ूबसूरत शाइरी सर्जी रही आहे। असां एॾो परे नथा पिया वञूं। सो अयाज़ अमर साहब असां वटि वेठा आहिनि, त असां ख़ान पुछंदासीं त अॼु तव्हां असांखे पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो त असां वधीक बहितर थींदो असां लाइ। पाण ॿिन्ही जा सॾ बि साॻिया, चम में चोटियल हॾ बि साॻिया। हा पर पंहिंजी सोच अलॻि आहे, जज़्बो जुरत लोच अलॻि आहे। तो में तूं ई साह खणी थो, मुंहुं में सिंध सॼी थी सहके, शोलो शोलो बाहे भड़के, मुंहुं में खोड़ पड़ाॾा गूंजन, मुंहुं में खोड़ पड़ाॾा गूंजन, जिन जो रिश्तो आहे सदीन सां, छाछर छोलीअ तिख नदीन सां, जिन मां कई राज़ मिलनि था, तारीख़ी आवाज़ मिलनि था, ऐं मुंहिंजे हिन मन में हिकिड़ी मकली भी मदफून थियल आहे, जंहिंजे हर कतबे जे अॻियां रोज़ वतन जा कलमा पढ़ां थो, तहज़ीब उनजे तन में खुपियल तुरखाननि जा तीर कढां थो, भालनि जहिड़ी हिन बस्तीअ में ज़ख़म ज़ख़म थी रत छणां थो, पोइ बि धरतीअ कान जियां थो, माज़ीअ जो सीनूं बि सिबां थो, हुअ जा काल्ह ॿुरी हुई ॿोली, घर घर मां थी निकिती गोली, तंहिंजो तो आवाज़ ॿुधो को, तंबूरे जी तंद मंझारा निकिता हाजे सुर सफ़र ते, तिन जी जाग अञा पई जागे, हर का राण जो मुंहुं पई रागे, तूं त सुम्ही पए निंडो निर्जा, तूं त सुम्ही पए निंडो निर्जा, तोखे ग़ुलामी गार वणी आ, जीत न तोखे आहे जन्मियो, तो त हमेशा हार ॼणी आ, मुंह में जज़्बा झिरणनि वांगे रोज़ विलोड़ीन रत फुड़ा था, जिन मां केई गीत फुटनि था, मियाणीअ जो थी माॻ कुसनि था, पोइ बि दुबे जी दिलि में धड़कन, अहिड़ा सच असां में सिरजनि, हा मां ॼाणा थो काइर, पाण ॿिन्ही जा ॾींहं त साॻिया, पर जे आज़ादीअ लाइ उभरनि, अहिड़ा नेण ई नींहं न साॻिया, गरजी घाट मथां जे बरसनि, अहिड़ा अरॾा मींहं न साॻिया, अहिड़ा अरॾा मींहं न साॻिया। वाह वाह, ज़बरदस्त, ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। इस्माइल उदासी साहब कुझु ॻाल्हाइणु चाहिनि पिया। मूं इहो बि अर्ज़ु करणु चाहियो त हिते जेको बहस हली रहियो आहे, जेका बि ॻाल्हि ॿोल हली रही आहे, उनखे ॿुधण खां पोइ ईअं महसूसु पियो थिए त ॼण त ऊंदहि छाई पई आहे। ऊंदहि त कोन्हे, अयाज़ अमर जी शाइरी ॿुधी असांखे लॻो त ऊंदहि कान्हे का, तव्हांजी ॿुधी असांखे कोन लॻो। जेको हले पियो, मुल्क सॼो सुतो पियो आहे, हिकिड़ा चवंदा त लीडर सुम्ही रहिया आहिनि, हिकिड़ा चवंदा शाइर सुम्ही रहिया आहिनि, शाइर सुम्ही रहिया आहिनि, ॿिया चवंदा आहे का शइ कोन, असांखे मिले कुझु कोन असांखे। हक़ीक़त में इहा ॻाल्हि न आहे। सिंध अॻु में जेके तहरीकूं हलियूं, वन टोड़ियो ख़िलाफ़ु हली, नीलाम बंदि करियो हली, ऐं उन टाइम में जेके हालतूं हुयूं, पर अॼु जॾहिं सिंध खे पाण ॾिसूं था त अॼु जूं हालतूं उनखां वधीक बदतर आहिनि। अॻे सिंध खे नीलाम में बंदि कयो वियो या उन ज़मीन नीलाम कयो, पर हाणे सिंध खे विराए हिसा करे सिंध जो वजूद ख़तमु कयो वियो। हिन वक़्तु जेका जागरात जी ज़रूरत आहे, जेका जागरात जी ज़रूरत आहे, उन लाइ जदोजहद करणी पवंदी, उन लाइ सोचणो पवंदो। ऐं आउं चवंदो जेकॾहिं इहा ख़ामोशी आहे, का शइ कोन्हे, शाइर सुता पिया आहिनि, लीडर सुता पिया आहिनि, दानिश्वर सुता पिया आहिनि, पोइ ही मेड़ा को छाजो। अॻु में इहो हो त जलसनि में असीं वेंदा हुआसीं, 20 महिल पंधु करे असीं वेंदा हुआसीं। अॻु में असीं वेंदा हुआसीं कंहिं मीटिंग करण में 40 किलोमीटर मुंहिंजो पंधु कयल। हाणे इहो आहे त थोरो आसानी थी आहे। अॻु में जेकॾहिं असां 500 माण्हुनि में वञे शाइर को शाइरी पढ़ी अचे, उहा जे शाइरी ते केटनि ते पढ़ी सॼी सिंध ॿुधे। बिल्कुलु तव्हां सही चयो। त मसइलो आहे त जीअं आयाद जी शाइरी आहे, अञा रुञ मां रड़ अचे पई अचे, मतां ईअं सम्झी मोआ मोर सारा असारा असारा न। बिल्कुलु तव्हां जहिड़ा मोर वेठा आहिनि, एॾा असां वटि जेके एॾा सुजाण ज़हन वेठा आहिनि, त असां यकीनन मायूस कोन आहियूं, ऐं मायूस हुजऊं हा त मज़ामत ते मायूस माण्हू ॻाल्हाए ई कोन सघंदा आहिनि। अयाज़ हिकिड़ी जेका ॻाल्हि असांजे शाइरनि खे महसूसु पई थिए, उन्हनि खे ईअं पियो लॻे त ॼण असां ख़ुदा न ख़ासा जेके हुननि जी क्रिएटिविटी थी रही आहे उनखे नथा पिया एक्नॉलेज नथा पिया कयूं। असांखे लॻे थो अॻे मज़ामत ई हाणे न आहे। अवल त तव्हां इहा ॻाल्हि क्लियरिफाए कयो त आया इहा ॻाल्हि ईअं असांजे ॻाल्हियुनि जो मतिलबु इहो आहे या न आहे। ॿियो इहो आहे त असां वटि इहो छो थो अज़्यूम कयो वञे, जॾहिं बि तव्हांजो अॻे बि मेन स्ट्रीम तहरीकूं कोन हुयूं, ही जेके बि सुजाॻीअ लाइ तहरीकूं हलंदियूं आहिनि,
उहे गॾो गॾु हलंदियूं आहिनि, साइड ते हलंदियूं आहिनि ऐं कंटिन्यूअस हलंदियूं आहिनि। त हाणे बि मुंहिंजे ख़्याल में त उहे हली रहियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में सही आहे इरफाना, सही पिया चओ तव्हां। गुज़िरियल प्रोग्राम में मुंहिंजा ॻाल्हि पहिरीं पंहिंजे जुमिले जो आगाज़ कयो सो इहो ई हो त ॿई सूरतूं आहिनि। हिकिड़े पासे त जेके जेतिरो तइदाद में हुअणु खपनि शाइर ऐं जेतिरी ओतिरी कान्हे, पर ॿिए पासे त कुझु कोन्हे, ईअं न आहे। तमामु घणी शाइरी, तमामु घणो रेज़िस्टेंस, तमामु घणो एहतजाज, तमामु घणी। हाणे ॾिसो क़ुर्बान 24 कलाकनि में पंहिंजो फ़ैसिलो बदिलाइनि था। हाणे मूं हीअ पियो चयो इरफान, अर्ज़ु पियो कयमि त हिते हिन ऑडियंस मां तव्हां महसूसु कयो हिकिड़ी कम जी ॻाल्हि त हिन ऑडियंस में जेके माण्हू अञा ताईं क़ौमी तहरीकुनि सां सलाहियल आहिनि, उहे ऑप्टिमिस्ट आहिनि। उहे अयाज़ अमर वेठो आहे या सूरज सजावली वेठो आहे या इस्माइल वेठो आहे, इस्माइल उदासी, जिन जो अञा ईमान पुख़्तो आहे, जेके क़ौमी काफ़िले सां हलनि था, जेके लॉन्ग मार्चुनि में शरीक आहिनि, अयाज़ अमर रेफरेंस ॾिनो, सूरज सजावली ॾिनो, जेके हालांकि अवामी तहरीक में कोन्हनि, हालांकि जसकम में एसटीपी में कोन्हनि, कंहिं पार्टी में कोन्हनि, एसयूपी में कोन्हनि, पर उनजे बावजूदि पीपल्स पार्टी में कोन्हनि, पर जॾहिं ही क़ौमी काफ़िले सां विखूं खणे थो सूरज सजावली या अयाज़ या इस्माइल उदासी, त इन्हनि जी मौजूदा पोइट्री में बि उहो दमख़म आहे। इन्हनि जी मौजूदा पोइट्री, अयाज़ अमर खे तव्हां ॿुधो, सूरज खे ॿुधो, इस्माइल खे ॿुधो, उहो ई जज़्बो बरक़रार आहे। छाकाणि त काफ़िले सां, काफ़िलो खे पार्टी जो न, पर सिंध जे क़ौमी सुजागी जे काफ़िले सां सलाहियल आहिनि, त हिननि में ईमान उहो ई आहे। पर जे माण्हू लतीफ़ साईं चयो आहे छिजम कतार आहे साथ चढ़ंदो लकीअं, जेके कतार खां छिजी था वञनि या पंहिंजे कम खां, उहे चवनि था कुझु कोन रहियो, दौर मटिजी विया, लीडर नसे वोण वणनि में, नसे कातारियूं। हाणे उन्हनि जी ख़बर। अच्छा, हाणे हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि अथव, ॿी ॻाल्हि हीअ अथव त जेको माण्हू इन मेन स्ट्रीम पॉलिटिकल जदोजहद सां गॾु आहे, जीअं इस्माइल उदासी ॻाल्हि कई त 40 किलोमीटर, हाणे त 800 किलोमीटर पंधु थियूं कनि सिंध जूं न्याणियूं, कंदकोट खां कराची ताईं 46 ॾींहंनि में। हीअ ॿ जेकी छोकिरियूं वेठी अथव, हीअ ज़ोया वेठी अथव, हू शाहीन वेठी अथव, इहे 46 ॾींहं पंधु हलियूं आहिनि कंदकोट खां कराची ताईं, ऐं उन पंध में हर घड़ी उहो गीत आहे क़ौमी इब्राहिम मुंशी जो सर्वे जो, ऐं हर घड़ी उहो नग़मो आहे सुबुह जो ऐं राति जो, पेर लिफूं उन्हनि में मलम पिया लॻनि, पाणी में पुसाइजनि पिया, उन में फिटकी विझी, ऐं क़ौमी गीत। तव्हांजो आहे त हिकिड़ी आइडियोलॉजिकल जेकॾहिं कमिटमेंट आहे, उहा मां यकीनन काज़ी ख़ादिम साहिब ॾे अचां थी। यकीनन असां हिन बहस खे जारी रखूं था। नाज़रीन, टाइम थी वियो आहे कि नंढड़ी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो, थोरी देरि में हाज़िर थियूं पिया।